साईं मुंहिंजा घणनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे त कंहिं दरिया जे किनारे ते हिकु बदक रहंदी हुई। उन ई बदक जा चार पितकड़ा पितकड़ा बछड़ा पुण हुआ। उहा बदक रोज़ानो उन्हनि खे दरिया ते सैर करण लाइ वठी वेंदी हुई ऐं उन्हनि पंहिंजनि बचड़नि खे हू तरण पुण सेखारींदी हुई। सही ज़िंदगी जो इहे गुज़र सफ़र हलियो पिए। रोज़ इहे वेंदा हुआ दरिया ते ऐं पिया घुमंदा फिरंदा हुआ। पर सही ज़िंदगी में लाड़ा चाड़ा बि आहिनि। सो हिकु ॾींहुं छा थियो जो उहा बदक वीचारी बीमार थी पई ऐं उन ई ॾींहुं पंहिंजे बचड़नि खे दरिया जो सैर करण ते वठी वञण जहिड़ी बि कान हुई। पर सही बचड़ा त बचड़ा हूंदा आहिनि। नंढड़नि खे कहिड़ी ख़बर त तकलीफ़ूं बीमारियूं छा आहिनि। सो सही बचड़नि वठी ज़िद कयो त असांखे त सैर करिणो ई करिणो आहे ऐं दरिया में तरणो आहे। सही बचड़नि जा ज़िद माइट वीचारा परेशान हूंदा आहिनि ऐं मजबूर थी पवंदा आहिनि। सो बचड़नि जी ज़िद अॻियां वीचारी बदक नेठि मजबूर थी पई ऐं उन बचड़नि खे चयो त पुटड़ा मुंहिंजा बचड़ा अॼु आऊं त कान थी हली सघां पर तव्हांखे इजाज़त आहे तव्हां भली वञी घुमी फिरी अचो। पर हुननि खे इहा बि हिदायत कयईं त घणो परे न वञिजो ऐं दरिया जे किनारे सां ई भरिसां भरिसां वेझे वेझे खां तरंदा ऐं उते ई 2-3 मिंट रही वरी वापसि वेंदो। ऐं उहा पुण नसीहत कई बदक त देरि न कजो ऐं जल्दी वापसि मोटिजो। से मुंहिंजा बचन चयो अम्मा ठीकु आहे असीं ईअं ई कंदासीं। पोइ सही बदक जा उहे चारई बचा ख़ुशि थींदा ठेंग टिपा ॾींदा दरिया ॾांहुं रवाना थिया ऐं वञी उते पहुता ऐं पाणी में घिड़ी पिया ऐं तरण लॻा। से तरंदे तरंदे बदक जे सफ़ा नंढे ऐं सभिनी खां पितकड़े बचे सोचियो त छो न अॼु आऊं ॿियनि ॿारनि खां नज़र बचाए लिकी करे दरिया में थोरो अॻिते वधी घुमी अचां। हुन दिलि में सोचियो पिए त जल्दी मोटी ईंदसि ऐं कंहिंखे बि मुंहिंजी इन हरकत जी का ख़बर कान पवंदी। हू साईं हुन खां अॻु बि ईअं ई सोचींदो रहंदो हो पर पंहिंजी माउ जे डप खां अॻिते न वेंदो हो। सो साईं मुंहिंजा हींअर सोचियो त हाणे हीउ सुठो मौक़ो आहे त पंहिंजी ख़्वाहिश पूरी करे वठां। इहो सोचे बसि हुन हिकदमि पाणी में टुॿी हईं ऐं ईअं कंदे खेसि ॾाढो मज़ो आयो। सी पाणी में टुॿका हणंदे वियो घुमंदे वियो नचंदे वियो इंजॉय कंदे वियो ऐं काफ़ी अॻिते दरिया में निकिरी वियो। जॾहिं दरिया घुमी घुमी थकिजी पियो त ओचितो खेसि वापसि मोटण जो ख़्यालु आयो। पर साईं मुंहिंजा हाणे हुनजे थकावट ऐं घणो अॻिते निकिरी वञण जे करे वापसि मोटण जी सघ रही ई कान। छाकाणि त हिकु त हू घणो पर निकिरी आयो हो ऐं ॿी ॻाल्हि इहा हुई त हू काफ़ी थकिजी पुड़ पियो हो। ऐं एतिरे में साईं हू अञा सोचे ई रहियो हो त पाणी जो हिकु ज़ोरदार वहिकिरो आयो ऐं अञा हू वधीक वहिकिरे में पाणी जी हिकु तेज़ लहर आई ऐं खेसि माॻे परते धिके वई। से हाणे त हू माॻे परेशान थी पियो ज़ोर ज़ोर सां रोअण लॻो भला उते केरु हो जो संस रोअण खे ॿुधे ऐं हुनजी मदद करे। से मुंहिंजा दरिया जे किनारे ते सरन ऐं कहन जा बूढ़ा पुण हुआ। हुन छा कयो जो बूढ़नि खे मज़बूती सां पंहिंजी चूम में झलियाईं ऐं ईअं वधीक ऐं सोचाईं त भला हाणे हिन बूढ़नि खे झलींदसि त हिते ई बीठो हूंदसि ऐं परे वञण खां बची वेंदसि। ऐं हुनखे हाणे पंहिंजी माउ जी नसीहत पुण यादि अची रही हुई ऐं खेसि ख़्यालु अची रहियो हो त जेकॾहिं हू माउ जो चयो मञे हा त जेकर संस इहो हाल न थिए हा। से मुंहिंजा कहाणी दिलचस्प आहे। कहाणी जो मक़सदु मतन अॻिते तव्हांखे सम्झ में ईंदो। हू साईं बदक जो बचिड़ो रोई रहियो हो मजबूर हो परेशान हो बसि बूढ़नि में पाण बचाए वेठो हो। बसि साईं थोरी देरि थी त खेसि पंहिंजे ई भर में म्याऊं 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 जो आवाज़ु ॿुधण में आयो। पहिरीं त बदक जो बच्चो उहो आवाज़ु ॿुधी डिॼी वियो पर पोइ साईं दिलि जले ॿिली खे सॾु करणु लॻो
त मासी ॿिली, ओ मासी ॿिली, महिरबानी करे मूंखे पाणी मां ॿाहिरि कढ। साईं मुंहिंजा ॿिली जॾहिं बदक जे बचे खे ॾिठो त संदसि वात में पाणी अची वियो। ॿिली जे वात में पाणी भरिजी आयो। शिकार हुनखे घर वेठे भुलियुनि हुओ। हू अॻु में ई 2 टे ॾींहंनि जी बुखायल हुई। सो हुन सोचियो त वाह जी ॻाल्हि थी, बदक जे बचे खे पाणी मां कढी खाई वठां, ॾाढो मज़ो ईंदो। साईं ॿिली चयसि, ठीकु आहे, ऐं तोखे हितां त कढां थी, पर उन जे बदिरां मूंखे पंहिंजो मज़ेदार गोश्त खाराइणो पवंदो, छाकाणि त आउं 2 टिनि ॾींहंनि खां बुखायल आहियां। साईं मुंहिंजा हाणे त बदक जी बचे जूं वधीक वायूं बताल थी वियूं। हू परेशान थी वियो ऐं ज़ोर ज़ोर सां रोई चवणु लॻो, मासी ॿिली, ओ मासी ॿिली, मासी मूंखे खाइण सां तुंहिंजो पेट बिल्कुलु बि कोन भरो। मूंखे छॾे ॾे त आउं तुंहिंजी सॼी ज़िंदगीअ जो इहो अहसान यादि रखंदुसि। पर ॿिली साईं संदसि चयो न मञियो। बदक जे बचे सोचियो जेकॾहिं ॿिली हली वई त हू ईअं ई ॿूरनि में लटकती रहंदी ऐं ॿाहिरि निकिरी न सघंदी ऐं सीउ में सुकी मरी वेंदी। तो साईं बचिड़े जे दिलि में इहे ख़्याल आया ऐं संदसि दिलि में हिकिड़ो ज़हन में हिकिड़ो ओचितो हिकु अटकल पिणु सुझी आई। हुन सोचियो त मासी ॿिली ठीकु आहे, तोखे जीअं वणे जीअं खपे तीअं कजांइ, पर पहिरीं मूंखे मुसीबत मां ॿाहिरि कढ। साईं ॿिली उहो ॿुधो त ॾाढी ख़ुशि थी ऐं बदक जे बचे खे पाणी में ॿाहिरि कढी आई। ॿिली खे साईं अॿच हुई, तकड़ हुई त बदक जो बचो खायां ई खायां। पर साईं बदक जो बचिड़ो बि चालाक होशियार पंहिंजे दिमाग़ जो इस्तेमालु कंदे चयाईं त मासी ॿिली, थोरो सिबिर कर, पाणी में रहण सबबि मुंहिंजा पर पुसिया पिया आहिनि, सॼो आउं पुसियो पियो आहियां। ऐं हींअर जेकॾहिं तूं मूंखे खाईंदे त मुंहिंजा आला पर तुंहिंजे वात ते चिंबड़ी पवंदा ऐं तोखे खाधे खाइण में उहो मज़ो बि न ईंदो ऐं मुंहिंजो गोश्त जो तूं मज़ो न वठी सघंदे। पर हाणे हीअं कर, तूं थोरो सिबिर कर, मुंहिंजा परड़ा सुकनि मुंहिंजा, पोइ तूं भले ई मूंखे खाइजांइ, मुंहिंजो जिस्म कुझु गरम थिए त तोखे खाइण में मज़ो अचे। ॿिली चयो, ठीकु आहे, जीअं त उहा तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे, तंहिं करे आउं इंतज़ारु करियां थी। बदक जे बचे साईं खेसि चयो, हा हा मासी ॿिली, आउं पंहिंजा पर सुकाए वठां। हाणे साईं बदक जो बचो पंहिंजा पर सुकाइण लॻो ऐं ॿिली खे ॻाल्हि ॻाल्हि में चवणु लॻो त मासी ॿिली, जेकॾहिं तूं मूंखे न खाईं त हूं त आउं तोखे अहिड़ा खाधा आणे ॾियां, अहिड़ा जानवर, अहिड़ा पखी तुंहिंजे अॻियां अची पेश करियां जो तूं कई खाधा खाई ऐं ज़िंदगी भर ख़ुशि रहीं। ॿिली चयो त ठीकु आहे, उहो त बाद में फ़ैसिलो थींदो, तूं पहिरें पर सुकाए वठि। साईं मुंहिंजा बदक जो बचो ॻाल्हि ॻाल्हि में ॿिली खे राईंदो वियो ऐं तव्हांजो हुनजा पर सुकी विया ऐं हू ॻाल्हि ॻाल्हि में ओचितो ई ओचितो हिकु पासे डोड़णु लॻो। ऐं साम्हूं साईं हिकु घाटे जंग में घिड़ी वियो। ॿिली बि हुनजे पोयां लॻी, पर ॿिली जूं टोड़ूं अॻियां बदक पोयां ॿिली। बदक जे बचिड़े दाऊं कंदो हकलूं कंदो चयसि, मासी ॿिली, आउं तुंहिंजे लाइ ॿिया खाधा ताम ॿिया शिकारत करे छॾींदुसि, मुंहिंजी जान छॾ। पर साईं ॿिली किथे थी छॾेसि। तव्हांजो ईअं कंदे कंदे बदक जो बचिड़ो जंग में घिड़ी गुम थी वियो ऐं ॿिली हुनजे पोयां डोड़ी डोड़ी थकिजी पई ऐं देरि ताईं संदसि इंतज़ारु कंदी रही ऐं आख़िर थकिजी पई ऐं मायूस थी वापसि मोटण जी कयईं। होॾां थी बदक जे बचे खे बि ॾाढो डपु लॻी रहियो हो। हाणे खेसि पंहिंजी माउ ॾाढो यादि अची रही हुई। माउ खे यादि कंदे ई संदसि अखियुनि मां ॾुख खां लुड़क वहण लॻा। हुन सां दिलि ई दिलि में सोचियो त काश मूंखां सवाइ अम्मा बि ॾाढी परेशान हूंदी, काश ऐं बि अमड़ जो चयो मञा हा। अम्मा ऐं मुंहिंजी भाइरनि अलाए जे किथे किथे मूंखे ॻोल्हियो हूंदो। मूं अम्मा जो चयो न मञी वाक़ई वॾी ग़लती कई आहे। पोइ हुन निहायत ॾुख सां आसमान ॾे निहारियो ऐं पंहिंजी नंढड़ी चूम मथे खणी चवणु लॻो, अला साईं मूंखे माफ़ु कर, जो अम्मा जो चयो न मञियो।
हाणे महिरबानी करे मूंखे पंहिंजे घर पहुचाइण जो वसीलो पैदा कर। त जीअं सभिनी जी परेशानी ख़तमु थिए, हाणे पको वाइदो थी करियां कॾहिं बि पंहिंजे माउ जो चयो न मोटाईंदुसि ऐं नाफ़रमानी न कंदुसि। जो हेतिरी मूंखे सज़ा मिली आहे, नाफ़रमानी जी सज़ा मिली आहे, हाणे मुंहिंजी अमड़ जीअं चवंदी तीअं ई कंदुसि। ईअं दुआ घुरंदे घुरंदे खेसि निंड अची वई। सुबुह जो वञी जो अखि खुलियसि त खेसि वरी घर यादि अचणु लॻो। होॾां खेसि उहो बि डपु हो त मासी ॿिली वरी न मोटी अचे। डपी डप में हू दरिया जे किनारे किनारे डोड़ण लॻी। से बदक जो बचिड़ो डोड़ंदो डोड़ंदो तमामु घणो डोड़ण खां पोइ आख़िरकार परियां खेसि हिकिड़ो घर ॾिसण में अचणु लॻो। हुनखे घर नज़र अचणु लॻो, ॾिठाई त उहो संदसि पंहिंजो घर हो। हू डोड़ंदो डोड़ंदो वेझो वञी पहुतो त हुन ॾिठो त संदसि माउ ऐं भाइर घर अॻियां वेगाणा थिया वेठा आहिनि ऐं हिन वण जे पुठियां लिकी ॾिठो त उहे सभु रोई रहिया हुआ। सिम जा हू सम्झी वियो त इहे सभु ससु गुम थियण ते परेशान आहिनि। उहो ॾिसी खांसि रहियो न थियो ऐं अमा अमा चवंदो डोड़ंदो डोड़ंदो अची अमड़ जे पेरनि ते किरियो। संदसि माउ ऐं भाइर खेसि पंहिंजे अॻियां ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया। माउ खेसि ॾिसी ख़ुशी मां रोईंदे खेसि भाकुर पातो। पोइ बदक जे बचे पंहिंजी नाफ़रमानी ते माउ ऐं भाइरनि खां हथु ॿधी माफ़ी घुरी, जिन खेसि माफ़ु करे छॾियो। ऐं पोइ हू वरी साॻिए नमूने सां ख़ुशि ज़िंदगी गुज़ारण लॻा। साईं मुंहिंजा तॾहिं त चवंदा आहिनि त सदाईं पंहिंजे वॾनि जो चवणु मञणु घुरिजे, छाकाणि त उहे जेकी चवंदा आहिनि उहो सही हूंदो आहे ऐं उहे कॾहिं बि पंहिंजे औलाद जी बुराई न चाहींदा आहिनि। तो साईं मुंहिंजा उमेदु आहे हिन कहाणी जो मक़सदु मतन तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक हिन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।